तो चयो त महीने जो राशन वठी ईंदुसि, होॾे देगड़ा ठल 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 वेठा कनि, वठी त कुझु बि कोन आहे। महीने जो छो, 12 महीननि जो राशन वठी रखां थो। तव्हां वेठा खाओ, पंहिंजो बिब भरियो, कम खां आंगठो, खायो पियो सता पिया हुजो, घिटीअ में बेइज़ती भली थियव, पर कमाइणो न आहे, वॾा बेइज़ता। अदा भेणियो असां खानदानी आहियूं, कॾहिं कख भञी ॾोड़ो न आहे कयो। अबे जी मिल्कियत खाधी आहे, अञा बि खाईंदा रहंदासीं। ये सही आहे। बस सही वरी आंगठो आहे, सही आहे। अड़े इहा मिल्कत ख़तम थियण खां पोइ पिनी खाईंदो, दर दर जा धिका खाईंदो, माण्हू बेइज़तो कंदो, पर आयो ई बेइज़ता। तूं अदा वारनि सां बहस कंदे त हिते वॾो गंद थींदो। तूं बि लची कान थी, कुझु थिए ई कोन थो। जेॾी महिल तेॾी महिल हिन पंहिंजे भाइरनि जो बि पासो वठी मां हिते अची फासिजी वियुसि। हिननि जूं ॿुधो मां ख़बरूं ॿुधां, बसि मुंहिंजा मथो ई, मुंहिंजा कन ई कचा करे छॾिया अथनि। तूं मुंहिंजो बि कुझु क़दुरु कर, मां तुंहिंजो मुड़ुसु न आहियां। हिननि खे लूसनि खे त कुझु सम्झा। भाउ हूंदो आहे, मुड़ुसु मरंदो न, हैं दादी ॿियो मुड़ुसु वठंदी, पर भाउ किथां आणींदी अदी? हाँ ॿुधा, भाउ किथां आणींदी? कीअं, सही आहे? अरे इहा कहिड़ी तो बकवास कनि? अदाहिरा जी अदा खेरा, छा मूं का बकवास कई? न तो ख़ासि बकवास न कई, थोरी घणी चई सघिजे थी। सभई मां हिते अची वॾी ग़लती कई। ॿिया बि मूं बेइज़ता ॾिठा, पर तुंहिंजे हिन भाइरनि जहिड़ो बेइज़तो पूरे ॻोठ में कोन हूंदो। अदी खे चई तोखे बचायोसीं, इहा ई असांजी ग़लती आहे। मूं त पहिरें ई चयो त मरण ॾियोसि, पर अदी चयो मां बेवा थी वेंदमि, बेवा थी वेंदमि। अदा जहिड़ो बि आहे मुंहिंजो मुड़ुसु आहे, तव्हांखे हिन जी इज़त करणी पवंदी। हे इज़त कंदा? ही हिननि खे रुॻो पेट हुजे, पेटी चंदा, खाई पी सुता पिया जो। सभई चाकर खान जे ॻोठ में असांखे लॻो रूंटो, ऐं हिन ॻोठ में ही ॿई तुंहिंजा भाइर मूंखे लूसी घाटे में लॻा। मानी ठाहियो तूं हले था। बेइज़तनि जा करे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।